आसन ख़बर आवाज़ तक पहुंचाईंदासीं। हैदराबाद में जिथे पानी की खड में औरत जो तशद्दुद थियल लाश हथ वियो आहे। हैदराबाद में पानी की खड में औरत जो तशद्दुद थियल लाश हथ आयो है। तफ़सील मालूम कयूं था। हैदराबाद में मेहरान टीवी न्यूज़ के रिपोर्टर अब्दुल रसूल चांडियो टेलीफोन लाइन से जॉइन किया है। अब्दुल रसूल ॿुधाइजो त हैदराबाद के कहिड़े इलाइक़े में पानी की खड में औरत जो लाश हथ आयो है, उन जी सुञाणप थी सघी आहे या न? या बिल्कुल हटड़ी थाने जी हद आहे। गोट इस्माइल चंड ते पानी जी खड में एक औरत जो लाश मिलो है, जो लाश इतला ते हटड़ी पुलिस तहवील में वठी इन वक्त पोस्टमार्टम के लिए सिविल अस्पताल हैदराबाद रेफर किया है। इन हवाले से असांजी ॻाल्हि की है। SHO हटड़ी फारूक रापुटर सां हुनजो चवणु आहे त औरत जे मुंहं ते तशद्दुद जा वाज़िह निशान आहिनि ऐं खेसि क़त्ल करे उछलाए वियो आहे। जॾहिं त औरत जी जेका सुञाणप आहे उहा नथी सघी आहे। जॾहिं त वाक़िए जी मुख़्तलिफ़ रुखनि खां हू जांच कनि था। जीअं उनखे मुकमल तौर ते मालूमात ईंदी त हू मीडिया आॾो ज़ाहिर कंदा। जॾहिं त हिन वक़्तु जेका औरत आहे उनजी उमिरि जेका आहे उहा 50 वरह ॿुधाई थी वञे। ऐं जॾहिं त औरत जे मुंहं ते तशद्दुद जा निशान आहिनि। जॾहिं त औरत जे लाश जो जेको पोस्टमार्टम वारो जेको अमल आहे उहो बि जारी आहे। जॾहिं त हैदराबाद पुलिस जो चवणु आहे त हू मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच करे रहिया आहिनि। जी अब्दुल रसूल चांडियो, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।